अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में अवां शागिर्दनि भलीकार आऊं आहियां अवां जे इल्म कीमिया जो उस्ताद नजफ हैदर मेमन। तव्हां बखूबी वाक़िफ़ आहियो त चैप्टर नंबर 2 असां पढ़ी रहिया आहियूं ऐं चैप्टर नंबर 2 में अॼोको टॉपिक आहे आऊं वटि मालिक्यूलर फार्मूला। कल असां एम्पिरिकल फार्मूला यानी सादो या उसूली फार्मूला पढ़ियोसीं। अॼु असां मालिक्यूलर फार्मूला जे मुतलिक़ ॼाण हासिल कंदासीं। मालिक्यूलर फार्मूला जी जेकॾहिं वस्फ़ लिखूं त छाके था चऊं था त अहिड़ो फार्मूला जेको कंहिं बि मालिक्यूल या मुरक्किब में आइटमन जो हकीकी या सही तइदाद ॾसे त उनखे मालिक्यूलर फार्मूला चइबो आहे। यानी मालिक्यूलर फार्मूला असांखे छा ॾसींदो? चए थो त मालिक्यूलर फार्मूला असांखे एटमन जो हकीकी या सही अक्स ॾसींदो। कंहिंजे अंदर? मालिक्यूल या कंपाउंड जे अंदर एटमन जो मुकम्मल तौर ते सही तइदाद या हकीकी तइदाद ॾसींदो त कंहिं मालिक्यूल जे अंदर केतिरा एटम मौजूद आहिनि। कल असां एम्पिरिकल फार्मूला यानी सादो या उसूली फार्मूला जे मुतलिक़ पढ़ियोसीं। उन में इहो हो त कंहिं बि मालिक्यूल या मुरक्किब जे अंदर एटमन जी सादे में सादी निस्बत ॾसींदो ऐं हिन में छा ॾसींदो? असांखे एटमन जो एक्चुअल नंबर ॾसींदो, हकीकी तइदाद ॾसींदो त कंहिं मालिक्यूल जे अंदर केतिरा असुल में एटम थियनि था, यानी मालिक्यूल जी जोड़जक या कंहिं बि मुरक्किब जी जोड़जक जे मुतलिक़ असांखे ॾसींदो त उनखे असां मालिक्यूलर फार्मूला सॾींदासीं। मिसाल पिया वठूं, जीअं असां कल मिसाल वरितोसीं बेंज़ीन जो ऐं ग्लूकोस जे मालिक्यूल जो। उन्हनि जा एम्पिरिकल फार्मूला यानी सादो या उसूली फार्मूला तैयार कयोसीं त यानी बेंज़ीन जो मालिक्यूलर फार्मूला आहे असां वटि C6H6 ऐं ॿियो असां कल मिसाल खयोसीं ग्लूकोस जंहिंजो मालिक्यूलर फार्मूला आहे असां वटि C6H12O6। हाणे ही जेके फार्मूला आहिनि असां वटि बेंज़ीन ऐं ग्लूकोस जो, इहो तो ॾसे त बेंज़ीन जे हिकिड़े मालिक्यूल जे अंदर कार्बन जा 6 एटम हूंदा ऐं हाइड्रोजन जा भी 6 एटम हूंदा। यानी कार्बन जा 6 एटम ऐं हाइड्रोजन जा 6 एटम जॾहिं पाण में मिलंदा त बेंज़ीन जो हिकिड़ो मालिक्यूल ठहंदो असां वटि। अहिड़े नमूने सां ग्लूकोस जो फार्मूलो असांखे इहो तो ॾसे पियो त ग्लूकोस जे मालिक्यूल में 6 कार्बन जा एटम आहिनि, 12 हाइड्रोजन जा एटम आहिनि ऐं 6 ऑक्सीजन जा एटम आहिनि। यानी जॾहिं कार्बन जा 6 एटम, हाइड्रोजन जा 12 एटम ऐं ऑक्सीजन जा 6 एटम पाण में मिलंदा त ग्लूकोस जो हिकिड़ो मालिक्यूल तैयार थींदो असां वटि। त यानी ही बेंज़ीन जो मालिक्यूली फार्मूलो आहे जेको ॾसे थो त बेंज़ीन हिकिड़े मालिक्यूल में हकीकी या सही तइदाद केतिरो आहे एटमन जो, ऐं ग्लूकोस जो असां वटि ही मालिक्यूलर फार्मूला आहे असां वटि जेको ॾसे थो त ग्लूकोस जे अंदर कार्बन, हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन जे सही तइदाद एटमन जो केतिरो आहे। हाणे कुछ मालिक्यूल ऐं कुछ मुरक्किब एड़ा थींदा आहिनि असां वटि जिन जो मालिक्यूलर फार्मूला ऐं सादो या उसूली फार्मूला ॿई सादा थींदा आहिनि। जिन जो मिसाल खणूं था असां कार्बन डाइऑक्साइड। हाणे कार्बन डाइऑक्साइड जो जॾहिं फार्मूलो लिखंदासीं त उहो थींदो आहे असां वटि CO2। हाणे कार्बन डाइऑक्साइड जो फार्मूलो ॾसे थो पियो त कार्बन डाइऑक्साइड जे हिक मालिक्यूल जे अंदर हिक एटम कार्बन जो ऐं 2 एटम ऑक्सीजन जा आहिनि।
हाणे इहो फार्मूलो कार्बन डाइऑक्साइड जो मॉलिक्यूलर फार्मूला भी इहो ही आ, कार्बन डाइऑक्साइड जो एम्पिरिकल फार्मूला भी इहो ही आ। एडे नमूने सां जेकॾहिं असां खणो मिसाल पाणीअ जो यानी वाटर, त वाटर जो फार्मूलो असां वटि वो आहे H2O। हाणे पाणीअ जो मॉलिक्यूलर फार्मूलो भी इहो ही आहे असां वटि, ऐं पाणीअ जो सादो या उसूली यानी एम्पिरिकल फार्मूला भी इहो ही आहे असां वटि। त यानी एम्पिरिक मॉलिक्यूलर फार्मूला छा थो ॾसे असांखे त कंहिं बि मॉलिक्यूल या मुरक्कब में एटमन जो सही तइदाद ॿुधाए त उनखे असां मॉलिक्यूलर फार्मूला सॾींदासीं। मॉलिक्यूलर फार्मूला ॻोल्हण जे लाइ जेको फार्मूलो इस्तेमाल कंदा आहियूं उहो आहे मॉलिक्यूलर फार्मूला इज इक्वल टू एम्पिरिकल फार्मूला इनटू n। n f मां मुराद है मॉलिक्यूलर फार्मूला, e f मां मुराद है एम्पिरिकल फार्मूला यानी सादो या उसूली फार्मूला, n नंबर असां वटि तइदाद। हाणे n कहिड़े नमूने सां फाइंड आउट कंदासीं, n कहिड़े नमूने सां ॻोल्हींदासीं, n लहण जो फार्मूलो असां वटि मोलर मायो, उनखे असां वंड कंदासीं कंहिंसां एम्पिरिकल फार्मूला माए सां। यानी n लहण जे लाइ असांखे हिकु त मोलर मायो खपे ऐं ॿियो छा खपे असांखे, इहो जेको एम्पिरिकल फार्मूला लही आयासीं उन जे माए में जॾहिं ॿिन्हिनि खे डिवाइड यानी वंड कंदासीं पाण में त इहो n निकिरी ईंदो। n असां वटि नेचुरल नंबर आहे हिकिड़ो, जेको भी नंबर उहो निकिरे उहो एम्पिरिकल फार्मूला सां मल्टीप्लाई कंदासीं, ज़रब ॾियारींदासीं त पोइ उहो असां वटि निकिरी ईंदो मॉलिक्यूलर फार्मूला। यानी मॉलिक्यूलर फार्मूला खे फाइंड आउट करण जे लाइ ही फार्मूलो आम तौर ते असां इस्तेमाल कंदा आहियूं। यानी इहो सिंपली हुयो असां वटि अबाउट द मॉलिक्यूलर फार्मूला, जेको कंहिं बि मॉलिक्यूल में एटमन या मुरक्कबन जो सही तइदाद ॾसे त उनखे असां मॉलिक्यूलर फार्मूला चवंदासीं। उम्मीद पिया कयूं त तव्हांखे समझ में अची वियो हूंदो। थैंक यू वेरी मच।